इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे लश्कर में कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जिन्ने माण्हुनि खे हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिते जंग जो मौक़ो बि न ये के सवार बैठा है जे कदे मोरी गाल ज़हन में लगे वजे न कई थव त हाणी वनी कजो गंजे शहीदा में जेनी मल तमा नाला पढ़ंदो शहीदन तो उन्हन में एक नाव दसियो तो वना गौर सा मनी पढ़जो कैस इब्ने मुसहिर सैदावी अच्छा कैस इब्ने मुसहिर सैदावी ये शख्स करबला में कोन पुठो पर करबला जे शहीदन में हिन कैस जो नालो शामिल कैस करबला में शहादत न मानी पर शहादत में करबला वारन सां गॾु कैस जो भी नालो वरी कैस जी मंजिल ऐं मकाम इहो आहे जो 10 मुहर्रम जे ॾींहुं हुसैन कई मर्तबा कैस जो नाम खणी पुकारियो आहे त कैस काॾे में हुसैन जी तोखे ज़रूरत हुसैन खे तुंहिंजी ज़रूरत मूंखां पुछो ई काॾे वियो कैस ऐं हज़रत सुलेमान ये ॿई हुसैन कासिद मोकिलिया बोर त नथा थियो न सुलेमान के बसरे मोकिलियल ख़त त तू बसरे वारन के इत्तला दे त हुसैन करबला पहुतो कैस क़त्ल की दिनन त तू कूफिन के वनी ॿुधाए त हुसैन करबला पहुतो हजरत कैस रवानो तो ते नुखैला की मंजिल ते कूफे जे भरसा उबैदुल्लाह इब्न ज़ियाद फेरो लाइन वेठो दौलत जा अंबा और असामो चैनी पासन दे इन जो पहरो तो लगे पयो त कोई भी हुसैन दे न करबला नो कोई एॾे वञे लेकिन कैस सलाम कैस तुझे इने वफादारी जेॾी महिल कैस ख़त खणी वञे तो कूफे त नुखैला ते ही गिरफ्तार थियो मुंहिंजी ॻाल्हि विञाए ब दुख थींदो कैस जेॾी महिल गिरफ्तार थियो सिपाही वकोड़े हिन जी तलाशी था वठन इन खीसे मां हुसैन जो ख़त खोलियो जेॾी महिल हथ में वस कयनि लेकिन कैस वो ख़त न थो ॾे मजबूरी जेॾी महिल ॾिठई त वो बजाए उछलाइण जे कैस ख़त हुसैन पी छॾियो इब्न ज़ियाद तो चवे हीअं कर सिर्फ एतिरो ॾस हिन में हुयो छा मूंखे ख़बर आहे तव्हां ॿुधणा भला अरबर तव्हांजी ख़ुशामद बि कोन्हे इब्न ज़ियाद ने मोह करे जदों ख़बर न थी अमीन जो अमानतदार कासिद आहियां जान ॾींदुम इहो ॿुधाईंदो माई न त हुसैन लिखियो छा आनी ज़हन में आई तो हुसैन साहब चवे मुझे सहाबन को वधिक कोई वफादार जेडी मल इब्न ज़ियाद तो चल भला एकलो कम कर ठीक आ जान जी अमान था दी ये वो छा कया कि सिर्फ एतरो जो तो हुसैन को बेजार है लफ्ज कैस तो चवे ऐ ज़ियाद चंद मानू तुझे अग्या बैठा है तुझे अग्या जे करे जो मां हुसैन को बेजार है तो के करो फायदो
जे वो छा कया जे सजे कूफे के गड कर उहो मुझे अगियो भी है अगे खत खणी हलियो हो हिकड़े दे सजे कूफे के गड कर तब उन्हनि जे अॻियां बेज़ारी जो इक़रार कया ऐलान कया त तोखे कुछ न कुछ फायदो त पवे इब्न ज़ियाद फिर सभिनी के बिहारे कैसे समझे तो हिकड़ो मिंट मूंखे हिकड़े मिंट जे ऐलान खां बाद हीअ ज़ुबान मुझी हमेशा जे लाइ बंद कई हुई ए मां तहां सच्ची बुधायो मजलिस थी ना मुखे जुल्फकार साईं बुधायो फलानी तारीख मजलिस अन साईं वेठो आ सखर इते उन जे दोस्तन मिटरन माइटरन कदे नेट जे जरिए कने फेसबुक जे जरिए व्हाट्सएप जे जरिए मानुन के इत्तला पेनो वसाइल है इत्तला दिया अगे अगे न महीना जा महीना हिकड़े के खत खले लेकिन कैस क्या तो चवे ये तो मुझे हुसैन कोई सुंदरी मौके पे तो दिए हिकड़े के खत हां आणखी जरी मला टोटली करी थींदा त कैस उठी भी तो जरी मला फौजी कूफी सब गड थिया कूफियो बुधो मुखे तहां सां इहो ही कुछ ऐलान करनो आ हुसैन मंजिले ए मकाम हाजिर ताईं पहुंची चुको आ तहां मां जेकी भी हुसैन सां मिलण चाहे त हुसैन जो ॾींहं रात दर खुलियल उठो वनी हुसैन जी मदद चुप जे मलक इब्न ज़ियाद के गुस्सा मारे दिसो दारुल अमारा जी छत ते बैठी उता जमीन ते उछलाई जिस्म जी हड्डी हजी पई राजी हो जो तन्या एक जुमलो अर्ज के चार शख्सियतों जिन जे जिस्म जो कोई भी जोड़ सलामत न रहियो हिकु कैस के मुसहिर सैदा जेडी मले उछलायन यानी मले उछलायन जिस्म जी हर हड्डी टूटी बियो मुस्लिम बिना की जेके मथो उछलायन हिक हड्डी खत्म बेशा में गरीबा को पहरिया करबला जे नवाब जी लाश ते घोड़ा जिस्म जो हड्डियों खत्म घना थे अथरे चौथी शख्सियत हजरत कासिम जे लाश में गलत बेन सभी के लाश ते घोड़ा भजाया लेकिन कासिम वो मजलूम अन्या जेरो होयो तो घोड़ा भजंदा रहा हर हिकल कतरे कतरे में आवाज बजे अलैका सलाम या अमता चाचा मुझो सलाम हो जाए चाचा मुझो सलाम हो जाए तेरी मेरा इमाम हुसैन आयो संद जुदा ही है सजी कुर्बान रादी हो जो मजमला हुसैन जला पड़ी हे हुसैन साथी हुसैन चाहे अचो कुरान इरशाद ते वल फज्र वला याल आशिर कसम आहे मुझे फज्र कसम आहे मुझे दहन रात ये जेकी भी बैठा है मुझे लफ्जन के ज़हन में जगह है फज्र छा के